नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा में ख़बर ॾींदा हलूं त भिटशा में लॉकडाउन सबब सिंध जी सकाफ़त अजरक जो कारोबार मुतासिर, कारीगर परेशान। मुल्क अंदर लॉकडाउन सबब जिते समूरो कारोबार मुतासिर थियो, उते शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी भिटशा में सिंध जी सकाफ़त अजरक जो कारोबार तमामु घणो मुतासिर थियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो भिटशा में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान। जी बिल्कुल, लॉकडाउन के सबब जिथे ॿिया मुतासिर थिया आहिनि, उते जेका सिंध जी सकाफ़त अजरक जेके सेंटर आहिनि, उते जेके मुलाज़िम कम कंदड़ आहिनि, उहे बि जेके आहिनि बेहद जेको आहे मुतासिर थिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियो जेके सिंध जी सकाफ़त अजरक सेंटर ते मौजूदु जेके मुलाज़िम कम करे रहिया आहिनि। अचो हुननि खां पुछूं त हिन 3 महीननि में लॉकडाउन जे सबब हू केतिरा मुतासिर थिया आहिनि। तमामु कारोबार असांजो माना बंदि थी चुको आहे। इलाही कारोबार मज़दूर वीचारा आहिनि, सेठ तमामु बेरोज़गार थी चुका आहिनि ऐं इन कम बि तमामु बंदि थी वियो आहे। इलाही मज़दूर जेके वीचारा कम खां बेरोज़गार वेठा आहिनि, कमु हले ई कोन थो, माल गिराक अचनि ई कोन था, सेल थिए ई कोन थी। हुकूमत जो मुतालिबो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मज़ार खोली वञे, जी ज़ाइरीन माण्हू मुसाफ़िर जेके घुमण फिरण अचनि त उहे ईंदा त असांजो रोज़गार कारोबार हलंदो। लॻो पियो हिन वक़्तु कुझु ॾींहंनि खां कारोबार असांजो शुरू थियो आहे, पर माल जेको तो काफ़ी गॾु थियल आहे, सो स्टॉक लॻो पियो आहे सेठनि वटि, माल असांजो कोन पिया खणनि। ॿी ॻाल्हि इहा जेको असांजो मज़दूर जेके आहिनि बेरोज़गार आहिनि, उन्हनि खे को वज़ीफ़ो न मिलियो आहे कंहिं क़िस्म जो। लॉकडाउन थिया न, असांजी रोज़ी कान थी आहे का। असांजा जेके मज़दूर आहिनि से बि राज़नि सां पिया कमाइनि, परेशान आहिनि ॾाढा। मुतालिबो इहो आहे जेको साईं मुराद अली शाह आहे त माना दरगाहूं खोलियूं वञनि। इलाही मुतासिर थिया, सॼा दुकान वग़ैरह सॼा बंदि लॻा पिया हुआ ऐं दरगाह बि बंदि लॻी हुई। असांजो जेको कारोबार आहे जेको आम पांधेड़नि ते ई आहे, जेको मुर्शिद शहर में अचनि था त कुझु असांजा बि ख़रीदारी कयो था वञनि। सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालिबो आहे त जीअं दरगाह खोली वञे। बिल्कुलु, मां हिन जी ॻाल्हि ॿुधी। हिननि जो चवणु आहे 3 महीननि में लॉकडाउन जे सबब दरगाहूं बंदि हुजण करे, शॉपिंग हॉल बंदि हुजण जे करे जेके सिंध जी सकाफ़त अजरक आहे उन जो वापार न थी सघियो आहे, जंहिंजे करे हिते जा माण्हू जेके आहिनि फ़ाक़ा कशी कटण ते मजबूर आहिनि। हिननि सिंध हुकूमत खां मुतालिबो कयो आहे जीअं ॿियनि शयुनि में बि नरमी कई वई आहे त दरगाहनि ऐं शॉपिंग हॉलनि में बि नरमी कई वञे त हिननि जो गुज़र सफ़र थी सघे। ॿिए पासे हिननि सिंध हुकूमत खां इहो बि मुतालिबो कयो आहे ॿियनि खे जेके वज़ीफ़ा ॾिना विया आहिनि त हिननि खे बि वज़ीफ़ा ॾिना वञनि त जीअं हीअ पंहिंजे बचड़नि जो जेको आहे गुज़र सफ़र करे सघनि। कैमरामैन अख्तियार उदासी सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, अवामी न्यूज़ भिटशा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।